दोस्तों मां हींअर पीरे ॻोठ में मौजूदु आहियां। पीरे ॻोठ जी मंडी तव्हांखे थोरो ॾेखारियां। हिते सुबुह जो वाक हलंदो आहे ऐं नंढी मंडी आहे, 7-8 दुकाननि ते मुश्तमिल आहे। बाक़ी जेको हींअर त हर शइ ख़तमु थी वई आहे, ख़ाली लॻी पई आहे ऐं ॿाहिरि माण्हू वठी विया आहिनि। हीअ केला कचा पिया आहिनि, हिन जो वाक थी वियो आहे। इहे मालिक हिननि जा ईंदा खणी ईंदा, हेॾा बसर पिया आहिनि। सो नंढड़ी मंडी आहे, सोचियोसीं तव्हांखे विज़िट करायूं। ऐं जेतिरो ॻोठ ओतिरी मंडी। ॻोठ आहे, पीर ॻोठ आहे ऐं दुकान वारा दोस्त आहे मुंहिंजो अहमद भुट्टो, हुन सब्जी मुंहिंजे लाइ वरिती आहे, वाङण जेको न खाधा आहिनि। नंढड़ा दुकान आहिनि, जेतिरो ॻोठ हूंदो आहे ओतिरी ज़ारी ॻाल्हि आहे। दुकानदार घणा दुकान आहिनि चाचा हिते टोटल? हीअ 14 70-71 चए थो दोस्त दुकान आहिनि, पर शायदि हींअर खुलियल त सब्जी वारा 3-4 ई आहिनि जेके नज़र था अचनि, बाक़ी बंदि। सुबुह जो खुलियल हूंदा न। सो पीरे ॻोठ।